الحمد لوليه والصلاة على نبيه. سبحان الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقل الحق من ربكم فمن شاء فليؤمن ومن شاء فليكفر. إنا أعتدنا للظالمين نارا أحاط بهم سرادقها وإن يستغيثوا يغاثوا بماء كالمهل يشفي الوجوه بئس الشراب وساءت مرتفقا. إن الذين آمنوا وعملوا الصالحات إنا لا نضيع أجر من أحسن عملا. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ورفعنا لك ذكرك. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات
وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. قابل صد احترام मुझा मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो, अॼु 19 दिसंबर सन 2022 कंबर शहर जे तूबा मस्जिद में बिरादर अजीज भाउ नज़ीर अहमद साहब जे पुट सरताज अहमद जी शादी खाना आबादी जी खुशी जे मौके ते कुरान पाक जे वाइज़ ऐं तकरीर जो एहतमाम थियो आहे। बिरादर अजीज हाफिज मोहम्मद सादिक साहब जी हुक्म ते असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला इन शादी के खाना आबादी बनाए। आका सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम ने फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरान। पंहिंजूं मजलिसूं शादियूं हुजनि गमियूं हुजनि तव्हांजी जेका बि ख़ुशी हुजे उन ख़ुशी इन महफ़िल जो मोर अल्लाह जो क़ुरान हुजे। शादीअ जे घोट जे चेहरे खे ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशी थी आहे। अहिड़ो सुहिणो आहे, अहिड़ो सुहिणो प्रोग्राम कयो अथई। न त हिन जवानीअ में त नौजवान अॼुकल्ह चवंदा त असांजी शादीअ में राग हुजनि हा, फनकार हुजनि हा, के रागींदड़ के नाचू वग़ैरह हुजनि हा, पर इन सभिनी खे लत हणी करे अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो आहे। ॾिठो मोहम्मद रोज़े में राज़ी थियो आहे, अल्लाह अर्श ते राज़ी थियो। छो त निकाह मदीने जे मीर जी सुन्नत आहे। अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी व फी रिवायतिन अन निकाह मिन सुन्नती फमन यअमल अन सुन्नती फलैस मिन्नी। आका सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम ने फरमायो त निकाह मां मोहम्मद करीम जी सुन्नत। सही फरमायो त निकाह मां मोहम्मद करीम जो अमल आहे। जेको निकाह खां मुझे सुन्नत का मुंह मोड़ींदो मुंहिंजो न आहे। तनाकहू व तवालदू व तकासरू फइन्नी उबाही बिकुमुल उमम यौमल क़ियामह। पाण फरमायूं निकाह कयो, ॿार घणा ॼण ताकि मां मोहम्मद जी उम्मत वधे, मां क़यामत जे ॾियारे फ़ख्र कंदुसि। मुंहिंजा घणा 120 सिफ़ा हूंदियूं क़यामत जे ॾियारे। चलो कंबर शहर जेतिरो मैदान त न हूंदो न। 120 सिफ़ा हूंदियूं, उन 120 सिफ़नि में 1.25 लाख नबियनि जी उम्मत, 40 सिफ़ूं हूंदियूं, 80 सिफ़ मां मोहम्मद जी हूंदी। दोस्तों तकरीर जे शुरू करण खां अॻु मां सभिनी नौजवाननि जे लाइ सियारो आहे घुरी थो वञा त अलाह तव्हांजा हिन सियारे में बेड़ा पार करे। सभिनी जे लाइ बहितर आहे। हा, हिकिड़ी सां सही हलो त पोइ ॿी जी बि दुआ थी वई। छो त अॼु ॿी वारनि जो बि ऑपरेशन थियणो आहे। वाइज़ जे शुरू करण खां अॻु में मुंहिंजो अर्ज़ु इहो अथव कि जॾहिं बि मुंहिंजे साईं सदको वञासि मिठड़े नाले तां, साईं जो नालो मुबारक अचे त दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो। वॾो न पढ़ो नंढो पढ़ो, सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद दर्दनि जी दवा आहे, दुरूद बीमारनि खे शिफ़ा आहे। क़यामत जे ॾियारे महबूबनि करीमनि जी शफ़ाअत नसीब थींदी ऐं हुज़ूर साईं जी वेझड़ाइप नसीब थींदी। मुंहिंजो भाउ मोदी साहब आहे, कंबर में ई पढ़ियो आहे, साईं ताला साहब रहमतुल्लाह अलैह। मूंखे थी पिया फट पेर।
बस कराया हिते कंबर मां भी इलाज कराईंदुसि अंगूठे में पेर जे में चीच में हाले हाणे थी वियो 2.5 साल गुज़री विया छॾे ई न पियो माने करे तो ॿुधायां त तव्हां बि नथे अमल कयो पोइ मूंखे मुंहिंजे भाउ मोले साहिब यार दुरूद शरीफ़ पढ़ो घणो हल साहिब छो त हिकिड़ो दोस्त हो असांजो हुनखे फट थियो कैंसर थी वियसि लाड़काने अस्पताल में खणी आयसि डॉक्टरनि जो वतो जी जंग वठी वई सॼी रात कंहिं हुनखे चयो यार तूं दुरूद पढ़ डॉक्टरनि जो सुबुह जो टंग कट बि बाबा सॼी रात दुरूद पढ़ी पर दर्द मां पढ़ी रोए बि जो पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वियसि सुबुह जो डॉक्टर आया का त कुहाड़ा कई त बाबा तुंहिंजी टंग कटींदासीं अञा जो ॾिसनि त बाबा कैंसर जो त नाम निशानी चई त यार छा चई यार मां दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे और रात जो अहिड़ी शख़्सियत आई जेका हीअं मुंहिंजे हिन जंग ते हथ फेरियो हली वई मां बि शुरू रब्बिल अव्वल हाणे पढ़ंदो आहियां मां पंहिंजी तारीफ़ नथो कयां मां सफ़ा कंदो आहियां गुनाहगार आहियां वॾो मां पंहिंजो पाण खे पाण ॼाणां थो मां शुरू कयो रोज़ 4-4 हज़ार 5-5 हज़ार हज़ार शुरू कयो अलाह जी महिरबानी सां मुंहिंजो बि फट छुटी हाणे ॿियो बि आहे उहो बि आख़िरी मरहल में पर मूडो हेॾो वरी मूडो सुस्ती थी आहे थोरी सम्झो था न मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो जामी किताब आहे दरसे निज़ामी में पढ़ायो वेंदो उहो मौलाना जामी न अफगानिस्तान जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो जामी वो नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो हो पर उनखे मदीने ॾिसण जो एॾो शौक़ु हो पर उनखे न पास न पैसो पोइ उठंदे माण्हू सामान खणी ॾींदा हुआ पोइ उन्हनि खे चई यार मूं सां हिकिड़ी महिरबानी कयो मूंखे न उठ ते खणी हलो मूंखे पास बास कान्हे ग़रीब आहियां बाक़ी जॾहिं मदीने जी हुदूद में पहुचो त पोइ मूंखे बोरे में बंदि करे अंदरि खणी हलिजो त मां नबी साईं जो रोज़ो त ॾिसी अचां उठण वारनि सां गॾिजी हलियो जॾहिं मदीने जे वेझो पहुता त हिनखे लाहे बोरे में बंदि करे खणी रखियोसि जीअं जो मदीने वेझो आया सुबुह ते पहुचणा हा त उतां जो रात जो हुन ज़माने जे गवर्नर जेको मदीने जो हो हुनखे मदीने जे मीर ख्वाब में आयो चई हेॾा हिकिड़ो काफ़िलो थो अचई हुन में हिकिड़ो माण्हू अथई बोरे में बंदि कयूं खयूं था अचनिसि हुनखे लाहे मदीने दाख़िला न ॾेसि मोटाएसि गवर्नर साईं हिन पुछो साईं छाजे लाइ साईं हुनखे ॿुधायो हिन हुनजो अघु वरितो जवाब विराणो बोरे मां कढियो अब तोखे बंदश नबी साईं जे अलावा न अच मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे मूंखे मदीने ॾिसण जी वॾो शौक़ु आहे ज़ियारत आहे मां केतिरो सफ़र करे आयो आहियां छा मसलो आहे मूंखे इश्क़ रसूल आहे नबी साईं जे रोज़े ॾिसण जी वॾी तमन्ना आहे आख़िर ॻाल्हि छा आहे जो मूंखे मोटायो थो वञे त हुन गवर्नर चयसि अदा ॻाल्हि ॿुध साईं जन मूंखे चयो आहे त इहो एॾो दुरूद पढ़ंदो आहे एॾो दुरूद पढ़ंदो आहे एॾो दुरूद पढ़ंदो आहे हिन जो दुरूद एॾो असां वटि अचे थो जो जेकॾहिं इहो मुंहिंजे क़बर ते आयो थी सघे थो मतां मां मोहम्मद क़बर मां ॿाहिरि निकिरी भाकुर पायांसि तंहिंजे करे मां क़बर मां न निकिरंदुसि छो त जंहिं ॾींहुं मां क़बर मां निकिरंदुसि उन ॾींहुं क़यामत थींदी दुरूद जी शइ अथव देवबंदी उलमा जो इहो विर्द ऐं वज़ीफ़ो रहियो आहे सलाम आहे उन्हनि खे जेके रोज़ 10-10 हज़ार नबी साईं ते दुरूद पढ़ंदा जंहिंजो डेली 1000 त आहे अॼु वाइदो कयो मूंसां मस्जिद में तव्हां मूंसां अॼु सभु जेके बि आयो न नंढड़ो दुरूद सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ 100 दफ़ा पढ़ंदो अलाह जो मस्जिद में वाइदो कयो पढ़ंदो वॾी बरकत थींदा अलाह तो फरमाए वक़ुल हक़ मिन रब्बिकुम आयत पढ़ीदम सूरत कफ अल्लाह तो फरमाए सोना मोहम्मद अरबी चवेन कुरान हक़ था ऐं सच ऐं आहे भी अल्लाह जे तरफा नाज़िल थियल आहे भी हक़
आए भी सच ऐं नाज़िल कंहिं कयो आहे सचो आहे क़ुरान अल्लाह तो फरमाए हाणे क़ुरान हक़ भी अथव सच भी अथव हाणे इहे ॿई ॻाल्हियूं घुर थियूं कनि त क़ुरान खे मञणु घुरिजे मंजेसि न अल्लाह तो फरमाए त क़ुरान खे मञणु घुरिजे कंबर वारो तव्हां मञणु छा खे चवंदा हो हिकिड़ो माण्हू चए पियो साईं मां ॾे क़ुरान खणी आया मां हमरा जी बकरी चोराई हुई मां ॾे क़ुरान खणी आया मां साईं क़ुरान खे मञी बकरी मोटाए ॾिनमि इहो क़ुरान खे मञे न क़ुरान खे मञी आहे त चोरी न करी असारिक वसारिकत फ़क़त उवैदिहुमा चोरी कंदड़ मर्द हुजे या औरत हथो कटियोसि क़ुरान झले तो चोरी न कयो क़ुरान जो मतलब इहो थोरी आहे मञण खे त साईं क़ुरान जे मथां गुलाब जा गुल रखंदो आहियां राबेल लोॾींदो आहियां अगरबत्तियूं ॿारे मां क़ुरान खे मञो चोली भली पर आहे इहो बि मञणो न आहे इहा तो इज़त कई आहे इज़त वाणियो बि कंदो बागड़ी भी कंदो भील भी कंदो क़ुरान जे मञण जो मतलब ई आहे त क़ुरान खुले अंदरों जेका ॻाल्हि ॿुधाए उनखे मञ त तो क़ुरान मञ क़ुरान में हुक्म घणा आहिनि क़ुरान में हुक्म घणा आहिनि निकाह जो बि हुक्म फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा फइन खिफ्तुम निकाह कयो ॿिनि सां हिकु दा ई कान मुंड में ॿ पोइ मसना पोइ टे पोइ सुलास टे पोइ रुबा चार पर अल्लाह वक़्त छा थो चए फइन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाइद जेकॾहिं भउ अथई त ॿ कंदुमि पोइ अदुल न कंदुमि टे कंदुमि अदुल न थी सघंदो चार कंदुमि त अदुल न थी सघंदो हिकु चुल्हे ते त ॿी दिलि ते हिकिड़ीअ खे 5000 जो वॻो त ॿीअ खे 1000 वारो हिकिड़ी छेला खाए ऐं ॿी वरी खाए बसर सां मानी अल्लाह तो फरमाए भलो अथई भउ अथई तुंहिंजे दिलि में त अदुल मूंखां न थी सघंदो पोइ हिकिड़ी घणी मौलाना चांडियो साहिब रहमतुल्लाह अलैह बरोच मौलवी इन जायत जी माना हीअं कंदो फैन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाइद सफ़ा जे भाड़ी आहे त पोइ हिकिड़ी घणी छो त अदुल भाड़ी न कंदो न वॾी वीचारी नंढीअ खां डिॼंदो खबरदार वरी न ॾेखारे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खे ॿ घर वारी पोइ हिंदाणा वटि वञे पियो बाज़ार मां निकितो त हिंदाणा बि खपनि ॿ हिंदाणा वठी आयो ज़ालूं बस हिकु हुन ॾे मोकिले हिकु हुन ॾे होॾो बि हिंदाणो कढिजी प्लेट में आयो हेॾो बि कढिजी आयो हिकिड़ो हो ॻाढ़ो ॿियो हो फिको अल्लाह अकबर नाइंसाफ़ी थी वई मूंखे त ख़बर न ईंदड़ पोइ मौलाना जॾहिं हिंदाणो वठंदो त वठंदो ई हिकिड़ो पोइ अधु अधु कंदो अधु हुन ॾे मोकिलींदो अधु हुन ॾे सदको वञासि मदीने जे मीर खे 12 घर वारियूं साईं जन जा वारा मोकिलणा हिकु हुन ॾे हिकु हुन ॾे हिकु हुन ॾे छो त क़यामत जे ॾियारे चङा भला हक़नि जे बारे में टंगिया पिया हूंदा हेॾियूं ॾाढ़ियूं पटका निरड़ ते सजदे जा निशान तस्बीह जी ठक ठक वाइज़ कनि वाइज़ कराइनि 4-4 चिल्ला 5-5 महीना 6-6 महीना 2-2 साल तबलीग कनि पर जे ज़ाल जो हक़ो खाइयो त टंगियो पियो हूंदो धीउ जो हक़ो खाइयो त टंगियो पियो हूंदो को पुटनि जे हक़ में टंगियो पियो हूंदो को ओड़े पाड़े जे हक़ में टंगियो पियो हूंदो नबी से फरमाया वॾो सुञो उम्मती मुंहिंजो इहो आहे जो क़यामत जे ॾियारे अमल खणी अचे ऐं सभु खसे वञनि से दाही अचनि साईं मुंहिंजा हक़ खाइयो को चवंदो साईं मुंहिंजा 5 दाना खाइयो को साईं 10 खाइयो को साईं 2 फुट ज़मीन खाइयो कोई वठी 10 दाना ॾिनई कान साईं मूंखे मोचड़ा हणई साईं मुंहिंजी बकरी चोराई साईं मुंहिंजी बेइज़ती कयई हेतां हुते त ॾाढो असां न पुॻासीं सॼो अब्दुल जी कुर्सी ते वेठो आहिनि साह वठी ॾे नबी साईं फरमाया उहो गाढ़ो हूंदो पैसा कपिड़ा ई न हूंदा त पैसा सभु हिते छॾे ॾियो हवा छा खपई हा केरु हवा जेको हिनखे सुञाणे थो वञे वञेसि न ये तू भी नहीं इनके वठी नो हेवाए त तवजा साल मुदे पाण तो मुदे बे के गिरी नो वाह तोके टोपी कभी हां वाह शाबाश थई ये टोपी बिन को उधारी नोट पाजी वठी जनी अच न राणा औरते अच न मज सोड़ी कोई न ले दे लिखलायो अब वनेस पुत्र वनेस दुरूद शरीफ पढ़ो वाइस 2-3 कलाक कंदुमि तमीद ॿधी आहे घणी
जेस ताईं घोट जो बि टाइम थिए न तेस ताईं त हलूं न असां समझो था न वेठो आहे जी पाण शादीअ में वाइस में शादी अथसि दोस्तो अर्ज़ पियो कयां त क़यामत जे ॾियारे अमल कसिया वेंदा तंहिंजे करे क़ुरान खे मञो अल्लाह तो फरमाए तव्हांजी मर्ज़ी आहे फमन शाह फलयुमिन वमन शाह फल क़ुरान में ला ताकुलु रिबा व्याज न खाओ क़ुरान में ला तक़रबु ज़िना न कयो क़ुरान में आमनुल कहू वस्जुदू वाबुदू रब्बकुम ईमान वारो इबादत अल्लाह जी कयो रुकू अल्लाह जो कयो सजदो अल्लाह जो कयो ॿियो भलाई जा कम कयो जेको सजदो ॿिए जो कयो इन क़ुरान खे न मञो जेको रुकू ॿिए जो थो करे इन क़ुरान खे न मञो जेको व्याज थो खाए ॼाणी वाणी व्याज खाधई न मञई क़ुरान खे ज़िना कयई न मञई क़ुरान खे क़ुरान में हुकुम घणा ईअं खोलियो सॼो क़ुरान हुकुम सां भरियल आहे कलमो पढ़ियो आहे असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा फ़ैसिला मञणा न मञींदो त पोइ मोमिन न आयो मोमिन मञींदो आहे क़ुरान मोमिन क़ुरान ॿुधंदो आहे दिलि ठरंदी अथसि या मोमिन जी निशानी आहे दोस्तो अल्लाह तो फरमाए तव्हांजी मर्ज़ी आहे फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर तव्हांजी मर्ज़ी आहे मञोसि तव्हांजी मर्ज़ी आहे न मञोसि तव्हांजी मर्ज़ी आहे मञोसि सचो चओसि तव्हांजी मर्ज़ी आहे कूड़ो चओसि तव्हांजी मर्ज़ी असुल माना हीअ त फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर तव्हांजी मर्ज़ी आहे मोमिन थियो तव्हांजी मर्ज़ी आहे काफ़िर थियो तव्हांजी मर्ज़ी आहे जेको क़ुरान खे मञींदो मोमिन आहे जेको क़ुरान खे न मञींदो काफ़िर इन ज़ालिम वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुल फासिकून वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुल काफिरून ज़ालिमून कुरान हुक्म अल्लाह जो जेको कुरान जे हुक्म खे अल्लाह जो मके वमन लम हिन में हुक्म आहे अल्लाह जो हुक्म रसूल जे दिल ते लथो आहे साईं असांखे ॿुधायो हे वॾा अहकामात खणी आयो कुरान खे जॾहिं खुले थो त कोई नथो मञे ॿाहिरो मञनि था अफला यतदब्बरून अलकुरान अम अला कुलूब ओ मोहम्मद अरबी सदको वञास मिठड़े नाले तां सल्ले अला मोहम्मद मोहम्मद जॾहिं कुरान थो पढ़े त पुठी ॾेई भॼी था वञनि छा थियो आहे माण्हुनि खे फमा लहुम अन तज़किरत मुअरिदीन जो कुरान जी नसीहत खे हासिल नथा कनि कुरान पढ़ियो थो वञे दिलि जी दिलि अलाए कंदी थी वञे अल्लाह जो नालो वठो वइदा ज़ुकिर अल्लाह वहदहु इश्मअज़्ज़त क़ुलूबुल लज़ीना ला युमिनून बिल आख़िरह वइदा ज़ुकिर लज़ीना मिन दूनी इज़ा हुम यस्तबशिरून अल्लाह तो चवे जेके ईमान आणनि था आख़िरत ते मूं ते उन जे आॾो मां अल्लाह जो नालो अल्लाह अल्लाह कयो त उन जी दिलि ठरे ऐं जेके ॿियनि खे था सजदे ॿियनि जी था पूॼा कनि रब तो फरमानो जेको जे अल्लाह जो नालो खणनि त पोइ उन्हनि खे बाहिदी वठे उहे तंग था थियनि उहे अल्लाह जे नाले ते पोइ माण्हू खे चवंदा त भाई हिरगो अल्लाह अल्लाह कंदा काॾे विया हो क़ुरान खे नथा मञनि इन्ना अतदना लिज़ालिमीन नारन असां ज़ालिम जे लाइ जहन्नम जा बादल पुसाए रखिया ज़ालिम ईंदो मरंदो ज़ालिम खे क़ुरान जे इनकारीअ खे कुरान जे इनकारीअ खे सुरादिको हा जहन्नम जो दूहो ईअं वेड़ींदुसि जीअं मय्यत खे कफन वेड़ियल हूंदो आहे अंदर वेंदो जहन्नम में सड़ंदो हेॾे मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अल्लाह तो फरमाए असां मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ जहन्नम तयारु कयो आहे इन्नल लज़ीना कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फी अबदा आओ जिन कुफ्र कयो शिरक कयो अल्लाह तो फरमाए जहन्नम ऐं बाक़ी ईमान वारनि लाइ अल्लाह तो फरमाए इन्ना आतदना अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जिन ईमान आंदो अमाल सालिह कयो नेक थी दिल जे गहराइनि सां मां अल्लाह जो ज़िक्र कयो नमाज़ पढ़ियो सच्चाईअ सां अमल कयो रब तो फरमाए इन्ना ला नुज़ीउ अजर मन अहसन अमला सोहन अमलन मां असां तांजी पाई भी मेरी न कंदासीं ज़रो भी ज़ाया न कंदासीं अॼु हिननि वाइज़ करायो आहे इहो ज़रो भी अल्लाह ज़ाया न कंदो तव्हां सच्चाई सां अमल कयो अल्लाह तो चए हे जहन्नम में सड़ंदो मौला पानी ते प्यार पानी ते प्यार पानी ते प्यार अल्लाह फरमाईंदो ला काल अक्सउ फीहा वला तुकल्लिमून न ॻाल्हायो भौंको मांखे विसारियो न मां विसारियो तमाम अल्लाह पानी प्यार मिनरल वाटर पीअंदासीं दुनिया में अल्लाह फरमाईंदो गसाक प्यारियोसि गसाक
ज़ा गुस्सतियूं अज़ाबन अलीमा ज़ा गुस्सा थूअर जो वण खाईंदो अटकी पवंदो हेठि न वठी गस्साक पूई पूई जहन्नमी सड़न था उन पूई वहे थी ढेरा वॾो लोटो वटो भरे ॾींदा आणींदा यशविल वजूह वजूह चेहरो आणींदा सॼी खल उन में काकड़ो कटजी पवंदो पेट में ईंदो आंड्रा फ़क़त्तअ अमआअहुम हेठों किरी पवंदो वो मरी वो ख़त्म थियो न वरी जेरो थी वरी मरे वरी जेरो थी वरी मरे वरी जेरो थी ओ दोस्तों कुरान के मञणो कलमो तो पढ़ो ईमान ईमान हाणे जे कलमो पढ़ियो हुजूर जे दीन में दाख़िल थियो इनखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा फ़ैसला मञणो खपनि न भली ॾुखियो हुजे भली मञणो मञणो अल्लाह सही मोहम्मद मुस्तफा जने जा इन अल्लाह यामुरु बिल अदल अल्लाह तो जे अदल कयो पारिया पारिया सदको वञास मिठे मोहम्मद अमल माई आई फातिमा नाले बनी मखसूम कबीले जी न्याणी चोरी जे केस में आई सही फरमा सारे कदो हथ कढियो वडेरे घराणे जी सी वडेरे चोसी पैसा जेतरा चो भरे ॾियूं हथ न कटियो असांजो घराणो गिलारो थी वेंदो 7 पीढ़ियुनि ताईं आख़िर ताईं हज़रत ज़ैद खे मोकिलियो ऐं ज़ैद नबी साईं जो ॾाढो प्यारो नंढड़ो हज़रत ज़ैद नंढड़ो धाड़ेलनि अगवा करे मक्की पाक में खपायो बीबी ख़दीजा वरतो उनखे उहो उनजो ग़ुलाम हो पोइ जॾहिं अम्मा ख़दीजा जो निकाह मदीने जे मीर सां थियो न त पोइ नबी साईं खे चईंसीं मां तव्हांखे ग़ुलाम तोहफ़े में ॾेई ॾियां नंढड़ो छोकिरो हो मां तव्हांजे हवाले थी कयां तव्हांजी ख़िदमत कंदो नबी साईं फरमायो त ज़ैद ग़ुलाम नाहे मां मुहम्मद जो पुटु ऐं नबी साईं खे पालियो पुटेरो पालियो हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे मीर खे ॾाढो प्यारो हो ज़ैद ॻाल्हि खुली त कयां मां पंहिंजे मौज़ू ते ईंदुसि ज़ैद जो बाबो वॾो आसूदो हो ॻोल्हींदो हो जबल ते चढ़ी करे चवंदो पुट ज़ैद मूंखे तूं तोसां ॾाढी मुहबत ॻोल्हींदो मां सॼी दुनिया ख़त्म थी वञे त बि मां न छॾींदो मां दुनिया ख़त्म थी वई प्यादल ॻोल्हींदो मां ओ मुंहिंजा पुट ज़ैद जेकॾहिं पेरनि जवाब ॾिनो त रेड़ियूं पाए बि ॻोल्हींदो मां ख़बर पई त असांजो पुटु मुहम्मद रसूलुल्लाह वटि मदीने में हज़रत ज़ैद जो बाबू बि आयो हज़रत ज़ैद जो चाचो बि आयो साईं असांजो बचड़ो अलाए काॾों गुम थींदो थींदो ख़बर पई आहे त तव्हां वटि आयो साईं असांखे मोटाए ॾियो असांखे ॾाढो प्यारो ॾाढो ॻोल्हियो तमास हुजूर फरमायो ज़ैद खे वठी अचो ज़ैद आयो ज़ैद पुट सुञाणे थो चईसि बाबू आहे चाचो पाण फरमाई ज़ैद पुट तूं ग़ुलाम नाहे वठण आया तई वञे पुट मां मुहम्मद जी तो ते का बि रोक टोक न आहे पीउ खे पीउ भाकुर पाए चुमियो थो ॾेसि ज़ैद पुट हल मां ॾाढो ॻोल्हियो थमाए अरे ज़ैद चए थो मुंहिंजा बाबा साईं मां तव्हांजे न हलंदुमि मां हिते ॾाढो ख़ुशि आहियां मुंहिंजो रसूल बि मुहम्मद आहे त मुंहिंजो रूहानी बाबो बि मुहम्मद आहे असांजी यार टोक न थई चईसि न हुन बि जो सणा तो वटि ख़ुशि आहे त असां वञूं था इहो ज़ैद वॾो थियो नबी साईं शादी कराए ज़ैद खे पुट ॼाओ उसामा बिन ज़ैद और नबी से एॾो प्यारो हो जीअं हसन हुसैन गोद में वेंदा हा उसामा बि गोद में वेंदो हो हसन हुसैन खे कुलनि ते खणी बीठो मुहम्मद घुमाईंदो हो त उसामा खे बि नबी साईं कुलनि ते खणी घुमाईंदो हो हिकिड़ी औरत थी चए नबी साईं जे कचहरी में उसामा वेठो हो नंढड़ो हो ॿार मां ॾिठो
बाले जी निकलंदी साईं जी साईं जी रोटी सर निकले हुजूर पाजी चादर खई उगण जे लाए दिल में उसामा जी उगा पर माई थे थी मां तकड़ करे अग में ही उगी वर्ती उसामा जो प्यार उसामा साईं जो प्यार तो ज़ैद केड़ो प्यारो हो है ना हाने उन्हनि माण्हुनि ज़ैद खे मोकिलियो ज़ैद वञ तूं मुहम्मद खे सिफारिश कर पहिरियों ॻाल्हि ॿुधाई प्यार जी हाणे वरी आहे सिफारिश नबी साईं जे अॻे वेठो पाण वटि ज़ैद पुट कीअं आहियो जैसे अर्ज़ा है पर ॿुधाए मुंहिंजा बचड़ा साईं जेका माई आई आहे न चोरीअ में फातिमा बनी मखज़ूम हा हा सी वॾेड़ा न कुझु चवनि था त जेतिरा पैसा चओ भरे ॾियो हथ न कजो माईअ जो जे हथ कटबो न त असां सॼो ख़ानदान ख्वार थी वेंदो आख़िर ताईं हुजूर जो ज़ैद जो यूं आवाज़ ॿुधो सदको वञा जो चेहरो लाल थियो ॾाढ़ूअ वांगुरु गड़ा ज़ैदा जी साईं अल्लाह जे मुक़रर कयल हद में सिफारिश तो करे या मुक़रर हद मोहम्मद कई आहे या अल्लाह कई आहे अल्लाह असारिक वसारिकत फक़तउ अयदीहुमा चोरी कंदड़ मर्द हुजे या औरत कटियोसि ज़ैद ये त यहूदी कंदा हा त ग़रीबनि ते हद लॻाईंदा हा अमीरनि खे कुझु बि न चवंदा हा ओ ज़ैद नबी साईं जो चेहरो ॾाढो ॻाढ़ो थी अल्लाह अल्लाह कबर जे तूबा मस्जिद में क़ुरान ॿुधण वारो सदको वञा जो चेहरे में कावड़ अची वञे त जहन्नम जुम्बश में अची वञे हुजूर जे चेहरे में ख़ुशी अची वञे चपल ते मुर्ग जे अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए मथां ये चे तवहा वल्लैली इज़ा सजे रब चवंदो मुंहिंजा जानी कसम मूंखे तुंहिंजे चमकंदड़ रोशन चेहरे जो हुजूर फरमायो ओ ज़ैद वल्लज़ी नफ्स मुहम्मद बियदिही कसम मां मोहम्मद करीम के उन अल्लाह जी ज़ात बाबरकात जो जंहिंजे कब्ज़े में मां मोहम्मद करीम जी जान लौ सरक़त फातिमत बिन्त मुहम्मद लक़तअत यदाहा ये त फातिमा बनी मखज़ूम कबीले जी न्याणी चोरीअ जे केस में आई पर जे फातिमा बिन्त मुहम्मद मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो न केस में अचे हलिया त मां मोहम्मद मुस्तफा भी पाजी न्याणी जो हथ कढा तंहिंजी माना त क़ुरान ते पारिया पारिया अमल मदीने जे मीर पाण कयो तव्हांजी मर्ज़ी आहे मञो तव्हांजी मर्ज़ी आहे न मञो मञींदो त फ़ाइदो तव्हांजो न मञींदो नुक़सान तव्हांजो अल्लाह तो चए मञींदो फ़ाइदो तव्हांजो मुल्क में नुकर पियो हिकिड़े नेक मर्द ख़ैरात कई बाबा मुंहिंजो ख़ैर अथव खाई वञो हाणे माण्हू बुख पिया मरनि पोइ जेको ख़ैर खाइण आयो त ख़ैरात करण वारे कोई थोरो कोन्हे खाईंदो त फ़ाइदो हिन जो आहे बुख वेंदी ये न ईंदो त हिनखे नुक़सान कोन्हे मरंदो पाण अल्लाह तो चए फ़ाइदो तव्हांजो अथव मञींदो त जन्नत न मञींदो त जहन्नम अथव जेकॾहिं सफ़ा न मञो न अचो मुंहिंजे दर ते मां अल्लाह क़ादिर आहियां तव्हांखे ख़तमु करे ॿिया पैदा कंदुमि जेके सॼो ॾींहुं मुंहिंजी सजदे क़ुरान खे पिया पढ़नि क़ुरान में नथा मञनि माण्हू क़ुरान नथा मञनि चवंदा न आहिनि अदा क़ुरान चवेसि त चवेसि पर असां न चवंदासीं इहो जुमिलो तव्हांजे कमर में जाम हूंदो थोरो ॾाढो नथा ॻाल्हायो क़ुरान चवेसि त चवेसि नूर बशर जो ॿारो मूंखे बि कोन अचे भाई क़ुरान खोले ॾेखारियोमांसि क़ुरान मुंहिंजे हथ में आहे मूं वटि रहंदो बि मां चए ॾिस क़ुरान चवे चवे ॿार असां अकीदो ॿियो अरे क़ुरान फरमाइंदा तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा बरकत वारी ज़ात उन अल्लाह जी जंहिंजे हथ में मुल्क आहे तबारकल्लज़ी
नज़्ज़ल अल फुरकान बरकत वारी ज़ात उन लाजिया जय नाज़िल कयो ही फुरकान पांजे बाने बाने मां मुहम्मदुर रसूलुल्लाह बरकत वारी ज़ात उन अल्लाह जिया जय नाज़िल कयो फुरकान पांजे बाने मुहम्मद करीम जे मथा ये गोदरा ताला है न बोले वाके वो न तो हली वही दो जानी के फोन कर तारी तू हरकत न करे सही न दूर चट थी वजे भलो डालो उन रात एनो भलो हलाई पर अंदर आने जो डो भी ना जागो था न बुधो बुधो फुरकान जी माना चाहे सब केड़ा वाय तो बुधो ना याद भी न करा और को सूरत ने सुभान अल्लाह जो हले था माने करे वाय सके मैं अक्सर करे को वाय से करदो न जमा जमे जे नशीन चलो सूरत के वाले भी दो गाल कर वजराई मौलो आलिम नहीं पर वसन वाली गाल कर फुरकान जी माना सब चो फुरकान माना फर्क कंदड़ पर मां वारी कोहिन ही कंदो आ माना कुरान फर्क कंदड़ मां चंदो आ फुरकान जी माना है त वहाबी बरेलवी देवबंदी अहल हदीस मुस्लिमीन शिये जे विच में फर्क कर हेलो वटिया देवबंदी के वटिया वहाबी के अहल हदीस के मुस्लिमीन के हेलो सही वटिया शिये के वटिया बरेलवी हजरात के अबाबे ओ जेड़ो छाजो चरिया चाओ बंदूका कयूं तो एक बे के गारियों दियो नबी मसलन ते वेई अचो इन कुरान के खोलियो देवबंदी पांजो अकीदो देखार हे छो त सन अल्लाह ने तो रसूल इन में अथई त सच्चो आ न त कोई बार कूड़ो आ वहाबी एरिया देखार आए त सच्चो आ न त कूड़ो आ शिया भावे दिया ए दिस तो जो अकीदो जो रखियो ने तो मानु जे अग्यां तो बयान करे दिस इन में लिखियल आ त तू सच्चो ए सब कूड़ा बरेलवी सही तू भी हे दिया आशिक रसूल पांजा अकीदा जे के रखियो वेठो इन में देखार जे करे तू जा आहिन ए सब कूड़ा तू सच्चो सभनी के वठी अच इन खुदा जो कसम मां त चैलेंज तो क्या त कोई नहीं दे छो त कुरान वारो अकीदो आ त उलमाए हक उलमाए तो बंदवारो दोस्तों असा जो जेड़ो ना है चाजो जेड़ो अल्लाह हिको रसूल हिको काबो हिको कुरान हिको जेड़ो चाजो शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि जेड़ो न कयो कुरान बुधायो हीर मखलूक जे कौम जे अग्यां कुरान है न जेको स्टेट दे कुरान रखी वाइज करे न अग में रखलास कुरान वहाने चो त हिते न दोहिड़ार न ओसार न भई त हिते खोल कुरान बुधाए आयत पढ़ी माना करा संगे जो कुछ न कबे सिर्फ कुरान छो त अल कुरान मा अली नबी से फरमाया जाने कुरान मुझो अली ओ नहीं हजरत अली भी चौंदो त रज़ीना किस्मत अल जब्बार फीना रज़ीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मल अल्लाह कब्र जा गैरतमंद मुसलमान मुझो मुर्शिद अली चौंदो मां रब जे विरासत ॾाढो राज़ी आहियां अल्लाह जाहिरन खे माल ॾिनो आ मां अली खे अल्लाह कुरान जो इल्मु ॾिनो अल कुरान माली जाने कुरान अली ओ नहिया तने जेड़ा वहाबी के मा चंदो ते चोरी न वठो न वहाबी जो न देवबंदी जो न बरेलवी जो न शिये जो पढ़े हला अंग्रेजी पढ़ो दा सिंधी में माना निकली दिया वरी मां की बोला अड़काने में बरा चवे से मां एक दुकान दो वर्त माना वारो कुरान दो दुकानदार को चवे माना को छा कंदी दुकान छो पढ़दो चिचरी माना न पढ़ जाए छो जे माना तू के समझी सकदे हेने हे भी समझ लो जे गाल बुध जे माना मान समझी थी ता सा आलमत नहीं ना सा न समझी सकदासे न इन चोस बाबा मां न समझंदम सिंधी पढ़ना जे माना कया उन त समझी कया न
जे माना कई आ उन समझी कई आ न तो मां जेका गाल माना बुधाइंदो अरबी वाली जिंदगी में सभिनी मस्जिद मां कुरान आ हजरत सैयद वारा हजरत बरेलवी साईं हजरत वहाबी साईं ए सभिनी बुजुर्गन लिखी आ मां टई कुरान गल खणी ॾिसंद में मुंहिंजो छाने मौलाना सा जेका गाल कुरान चवंदो मां इहा कर कारे था वञो यार कुरान के मञो मदीने जे वीर के मञो तो सहाबा नबी साईं जे कचहरी में साहबी ने चोआ रंग सादड़ो वार घुनीदार चपड़ा वॾा क्यों नंढड़ियूं रोए पयो मदीने जे वीर फरमायो साद जी मुंहिंजा साईं छो पियो रोए साईं 10 साल थी विया अबो छॾे आयुमि अमर छॾे आयुमि ॿाहिरि छॾे आयुमि वतन छॾे आयुमि शकल सादड़ीअ साईं मुंहिंजी शकल ॾिसी करे काई माई मूंसां शादी करण जे लाइ तयारु कोन्हे मुंहिंजा साईं कोई मूंसां मिठी न पियो करे रोआं थो साईं ते त मुंहिंजी शकल सादड़ी आहे नथा वणा कंहिंखे साईं जन्नत में त हूरां सोहणियूं आहिनि साईं जन्नत में भला सोना वीदा छ काला काने वीदो रोआ तो हूरा मिलंदियूं जन्नत मिलंदी आन अल्लाह वफादार नबी फरमायो सादा पुटना न घबरान तोखे मां मोहम्मद करीम जे कलमे पढ़ण जे करे अल्लाह जन्नत दीदो बाहदर हूर जो घोट बदी ओ मुजा बचड़ा गाल बुधो जॾहिं तूं जन्नत में वीदे शकल इया न हो गई रब एडी शकल दी जो ॾिसण वारा हैरान थी वीदा हाणे सुबुह सुटाए करे मुंहिंजो टोन बढजी वेंदो हाणे सही आहे चई वई हाली खणिया खणी जो खणी मुस्तफा आले सहाबा आले हरबा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह साईं बाबा शादी कर ले शादी कर ले लगे थे कर दा संजय हां साईं कर दो ता भी कर लो पुराणो हिकु भी न तो गालाए छोरन के बाड़ा वनी कोराला हाणे चवंदा बस बा हिकड़ी गंज मां तव्हांखे वज़ीफ़ो ॾेई वञा शादीअ जो हेॾे न मिलेव त चइजो 5 वक्त नमाज पढ़ो आखिरी तैयाद दुरूद खां बाद में ही आयत पढ़ो दिल सां والذين يقولون ربنا هب لنا من ازواجنا وذرياتنا قرة اعين واجعلنا للمتقين اماما या पढ़ो न थे शादी त मरी न घुराइजो मूंखे पर दिल सां पढ़ंदो ई कोन दिल सां पढ़ंदो ई कोन असांखे दिल सां रब खां घुरण ई नथो अचे काबतुल्लाह जो तवाफ पियो करे ज़ालिम वॾो इन क़ुरान खे ज़बरूं ज़ेरूं न ॾियारियूं ज़ालिम हुयो खून कंदो हो जेसिताईं खून न ॾिसे तेसिताईं मज़ो न अचेसि मशहूर काबतुल्लाह जो हिकिड़ो तवाफ करे जीअं जो आयो ॿुधो ॿुधो जीअं जो आयो देखो अंधो ना बिना अल्लाह से मां के अखियूं ने अल्लाह से मां के अखियूं ने काबे जो सामू अल्लाह से मां के एले साधा छा तो करे ने जी अल्लाह को क्यों तो करे छा तो करे जी खबर दे मां के सुने तो मां केरा जी न जे मां हिजाज बिन यूसुफ ये अंधो ये हिजाज बिन हां मां हिकड़ो तवाफ करे आयो बाकी 6 रहेलन हिक तवाफ में 7 चक्कर दीवा उसा गुजारी हिक हिक तवाफ यो हिक एड़ा 7 हिक में 7 हिक वरी बियो वरी माना समझो गाल बुध चई हिक तवाफ में 7 चक्कर हिक ॾईयो आ बाकी 6 रहेलन हाने 6 7 दे आयम जे अंधा अखियूं नंढियूं माइंदे इते कोंदो जाजुल मशहूर भी होयो हुआ पियो ये घोरे पोत रोए पयो मौला मेहरबानी कर अखियूं रोए पियो सच्ची दिल सां पियो रोए ना भी
सच्ची दिल सां अयां सतो चक्कर ॾेई करे हिजाज बिन यूसुफ जो इन्होंने पोतो दुआ घुरी बस कई त नाबीने जी नज़र बहाल थी वई जेड़े अगाणे ये पियो घुरे हाणे मौत जे भव खां दिल सां घुरी दरबा खे ॾेई असां में हलासे तौबा कईसे गुनाह न कंदासे तौबा कईसे दिल में बिल्लो अथस अल्लाह से मां ब्याज न खई दोस्तों मां कई अंदर अथस त फलाणो अल्लाह साईं वो हे दफ़ो माफ़ करे रुगो वठी वठा न साल वारा अल्लाह से मां ज़िना न कंदुस सच्ची तौबा करे तूबू इलल्लाह तौबतन नसूहा अल्लाह अकबर शादी कयो भली कयो चार कयो पर हक अदा कयो गाल खोली याद बुधाया मदीने जे मीर इमामुल अंबिया फरमायो वडो सुञो तव जो क़यामत जे ॾियारे नमाज़ूं खणी अचे रोज़ा खणी अचे हज खणी अचे पर मसरूम भी अची था वञनि सलाह एॾो ज़ालिम हो 5000 खाइयो 10 खाइयो ज़मीन ते कब्ज़ो कई मोचड़ा हणायई आए क़यामत जे ॾियारे न पैसो न पाई पोइ रब खसे करे उन्हनि मसरूमनि खे ॾींदो पाण फरमायो सुञो सुञो खणी आयो खसजी वियसि हुज़ूर फरमाए दुनिया जे अंदरि कंहिंजो हक़ खाधो त माफ़ी वठो कंहिंजी गिला कई तो माफ़ी वठो कंहिंजी बेइज़ती कई तो माफ़ी वठो कंहिंजा पैसा खाई विया तो माफ़ी वठो आए न्याणे जा हक़ खाधा अथव त जल्दी अदा कयो पुटनि जा हक़ खाधा अथव त जल्दी अदा कयो ओड़े पाड़े जा हक़ खाधा अथव अमाल नामो 3 क़िस्म जो अथव हिकु सफ़ा माफ़ न थी उहो शिरक अथव उहो माफ़ कये मुंहिंजी मर्ज़ी छॾे ॾे मुंहिंजी मर्ज़ी मोचड़ा हणाए मुंहिंजी मर्ज़ी अलाए ते आओ नमाज न पढ़ी आयो रोज़ो न रखी आयो दाढ़ी कूड़े आयो छॾाए मुंहिंजी मर्ज़ी मोचड़ा हणाए मुंहिंजी मर्ज़ी इहो अथव हुकूकुल इबाद जेसी ताईं हे बानो माफ़ न कंदी मां माफ़ न कंदो हुज़ूर फरमायो आख़िरी जुमे जो ॾियारो आहे ख़ुतबो पिया ॾियनि मस्जिद नबवी में हुज़ूर फरमाइनि लोगो तव्हां मां अल्लाह जे तौहीद जो पैगाम पहुचायो या न अंदर आवाज आयो सोना अवां तौहीद जो पैगाम पहुचायो पर हक़ भी अदा कयो पाण फरमायूं तव्हां जो हक़ तरियल कोन्हे मता क़यामत जे ॾियारे तो मोहम्मद मुस्तफा सा जा हक़ खाई अल्लाह अल्लाह अकबर जा मुसलमानो आवाज आयो मस्जिद मामू जा साईं अवां कंहिंजा हक़ न खाधा पर तव्हांजे अचण सां असां ग़रीबनि मिस्कीननि खे पंहिंजा हक़ मिली विया नबी साईं जी ॿिन्ही कुल मुबारक जे विच ते मोहरे नुबूवत ॾिठी असांजो नबी निशाननि वारो नबी असां तो वञासीं असांजो मिठो मोहम्मद सनद याफ़्ता नबी अरे न काद्यानी काणे कंजर खां पुछो न कंजर तुंहिंजी निशानी कहिड़ी आहे अथस अथस काणो काकू सजूं उल्टियूं अचण वारियूं कारड़ो अयां निशानी त कज़ाबून दज्जालून कज़ाब भी हूंदो दज्जाल भी हूंदो पाण त हरामी हूंदो जेके पोइ लॻा हूंदसि उहे बि वॾा हरामी असांजो नबी निशाननि वारो नबी क़ुरान में लिखियल है सलमान के ई सयाल पियो चवे वञो मदीने ॾे खजनि वारो शहर अथई उते अल्लाह जो आख़िरी नबी दो रही जंहिंजो नालो मुहम्मद रसूलुल्लाह टे निशानियूं तसीं ॿुधायां तो सदको न खाईंदी ई निशानी त हजो क़बूल कंदी ॿी निशानी या तसीं ॿिन्ही कुल मुबारक ते विच ते मोहरे नुबूवत लॻल हज उनजो कलमो पढ़ अल्लाह अल्लाह या गाल मान उन्हनि इन कुरान बुधाई त सदको वञास मिठे मोहम्मद जो निशानियूं तौरात में लिखियल इंजील में लिखियल ज़बूर में लिखियल कुरान में लिखियो पियो सुभान अल्लाह चो तव्हां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा अल्लज़ीना
الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل. يقول أنا سبحان الله جانو موسى كانوا مدينة هلدو उन रसूल मोहम्मद करीम जी ताबेदारी कंदा हो जंहिंजी तारीफ़ तौरात में लिखियल आहे इंजील में लिखियल आहे अल्लाह अल्लाह सलमान ये निशानियूं टई ॾिठियूं उकाशा रज़ी अल्लाह ताला मुंहिंजे साईं जे मोरे नुबत खे ॾिठो हो ग़रीब हो रोई चइबो अल्लाह उहो ॾींहुं कॾहिं कंदे जब मोहम्मद मुस्तफ़ा जे मोरे नुबत चुमी उकाशा कहिड़ो साहबी नबी से फरमाया मेराज वारी रात में रात दे वयो अल्लाह माके मानू ने कर अग्या मानू पोया मानू सजे मानू खबे मानू नजर खुटी भी वने मानू न प्या खुटन रब फरमाए मुजा जानी सजी उम्मत तो मोहम्मद करीम जी तो इनमा 70,000 एड़न जैसा रब हिसाब किताब न कंदो आए उकाशा उठी भी तो सोना सदको वजाए घोर वजाए ओ मुजा साईं मुझे लाए दुआ कर अल्लाह मां गरीब के उन्हनि मां करे नबी से दुआ घुरी मुंहिंजा मौला हे मुंहिंजो गरीब सहाबी अल्लाह हिन खे उन्हनि मां कजांइ वरी ॿियो थी बीठो या रसूल अल्लाह साईं मुंहिंजे लाइ दुआ घुर अल्लाह मूंखे बि करे पाण फरमाई इजलिस इजलिस वेही रहो सबक त उकाशा यार उकाशो तोखां कोई खणी वियो नेकी देर न अदा नसीर अहमद पुट जी शादी कराई नेकी जो कम देर ही न की अॼु तव्हां बि यादि कयो त पुट जी शादियूं कराईंदासीं त क़ुर पढ़ाईंदासीं दुल्हन हंडियूं पई नचनि कंजरूं पई कुसजनि गुनाह रोज़े में रसूल नाराज़ आहे फुजूल खर्चा बरकत न है इन शादी बरकत नबी सही चयो अमानत तो शादी बरकत जे शादी में घणो गोड़ गमसान राग रूप न है उन शादी उन निकाह में बरकत अज याद रखो अगला गुनाह सब्र माफ कंदो अगते वायदो कयो तो पुट जी शादी ते कुरान पढ़ो खैरात कंदा से भी कुरान हलो कासे चयो ते वेठो जे वाह जो मौको थी कासा उथी उथी भी साईं मुझो हक रहल केड़ो सही दफ़े जंग जे मैदान में हलिया से ये सिबो सिदियूं ता जे में लट हुई साईं ता माके टोकन दी सिधो दी भी मां त सिधो पाण फ्रेंड छा ख्याल है चसी ऐलान कयो थी पलांद जो सोना पलांद थींदो हजार जे तादाद माण्हू वेठा पाण निकरी आया इदे उथी भी कोई हाणी चवे त अब्दुल जब्बार तो ने मुया 5000 रहल त मुखा आग में खलीफ कुटी तो छितो थियो उथी वे पो गाडी करा चवंदस माई तो वे वे मुतबरे पुटरा तो सदको वना हजार जी तादाद में संजल मुर्किया पाणो हलिया बचा होयो भी गली ओ काश निकरी आई आयो साहब आले सन पिया दरवेशा साईं की माफ करे घणी वे जो आयो संजल फरमा पर लच चे दो सोना कुर्बान वजाए लठी या न थई हुआ बी हुई सही है ना पाण फरमायूं सच चई उहा लठ मुंहिंजे न्याणी फातिमा वटि पई अलीअ जा लाडला नबीअ जा नवासा जन्नत जे जवान जा सरदार इमाम हसन हुसैन नंढड़ा गावित हो पाण फरमाए पुट हसन जी बाबा हुसैन जी पुट वञो उहा लठ तव्हांजे अमल वटि पई त खणी अचो अल्लाह अलीअ जा लाडला नबी जा नवासा फातिमा जे जिगर जा टुकड़ो असांजो बनी जा इमाम सरदार वञनि था नंढड़ा अम्मा जी बचो
पुटड़ो अमा बाबा साईं मोकिलियो छाजे लाइ मुंहिंजा पुटड़ो अमा बाबा साईं तो चवे त पुरानी लठ ॾे बाबा छो अॼु ज़रूरत बाबा खे पइजी वई आओ अमा बाबा ऐलान कयो मस्जिद में कंहिंजो हक़ खाधो त यार ॿुधायो मता क़यामत जे न्यारे चओ त मोहम्मद हक़ खाई अमा सॼी मस्जिद मां आवाज़ आयो सोना साईं तव्हां कंहिंजा हक़ न खाधो अमा जेको ग़रीब उकाशो आहे न उथी बीठो अथई चई मुंहिंजो हक़ रहियो अथई जंग जे मैदान में लठ तोड़ी आई ओ सोना उनजो फलाद बाबा सॾु कयोसि बाबा लठ ॾिनसि बाबा खे चई लठी या न आहे बाबा चयो वाकई मुंहिंजी न्याणी वटि पई आहे फातिमा वटि असांखे मोकिलियो अथई खणी अचो साईं फातिमा जन्नत जी औरतुनि जी सरदार लठ खणी आई अल्लाह हसन हुसैन खे चुमी ॾेई चवे थी पुट हसन जी अमर पुट तूं थोरो वञणो आहे न वञी उकाशा खे कन में चइजांइ उकाश छा थियो अथई जो बाबा जे पनाद लाइ लठ पियो घुराई उकाशा छा अथई उकाशा असांजी अमर जी चवई असांजी अमर जी चवई ओ जेको बि जुर्मानो चवंदे मां फातिमा भरे ॾींदी मां मुंहिंजे बाबा खे लठ न हणजा खुदा जी ज़ात कसम लठ अची वई आका से फरमायो उकाशा यार लठ आई अथई आओ मुंहिंजा साईं जीअं जो लठ वरितई चए थो सोना घोर वञा चवां तव्हां मूंखे लठ ई त मुंहिंजे पुठीअ ते चादर कोन हुई पुठी मुंहिंजी खाली हुई तव्हांजे पुठी ते चादर हाय मेहरबान नबी वफादार नबी हाय सफ़ादार नबी हाय कावड़ माफ़ करण वारा नबी हाय माफ़ी ॾियण वारा नबी हुजूर पाण मुर्कियो पाण फरमाई ठीकु आहे चादर परे कई यार चादर छड़ो परे करणी ही हाय सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु मुहम्मद बिनी कुल मुबारक जे विच ते मोहरे नुबुवत जो ठपो लॻल हो निशाननि वारो नबी असांजो नबी ख़ातमुन नबीयीन यार क़ुरान गवाही ॾिनी सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाई तमा कान मुहम्मदुन नबा अहदिर रिजालिकुम वलाकिर रसूल अल्लाह व खातमन नबीयीन ऐ निशान वारो नबी सदको वजाज पाण फरमायो हाओ यार ये चादर परे थी वई चोरीअ जे चंड वांगुर मुंहिंजे साईं जी मोरे नुबुवत चमकी पई उकाशो लठ रखी रोणंदो आयो साईं मूंखे माफ़ कजांइ मुंहिंजे लाइ ॿियो रस्तो कोन हो रब खां दुआ घुरीअ मुंहिंजा मौला करीम ॾींहुं कॾहिं कॾहिं मां मुस्तफा जे मोहरे नुबुवत ते चुमी ॾियां वक़्तु न पियो मिले वाह जो रब मौक़ो ॾिनो अॼु ग़रीब सहाबीअ जी दुआ क़बूल थी आहे साईं मां तव्हांजे मोहरे नुबुवत ते चुमी ॾेई मां ग़रीब पंहिंजी दिलि छारे छॾी हक़ खाधा तो माफ़ी वठो पैसा खाधा तो माफ़ करायो ज़ाल जा हक़ खाधा तो माफ़ी वठो चङा पिया हूंदई ज़ाल जे हक़ में धी जे हक़ में अच्छा अच्छा मथा थी विया न्याणियूं वेचियूं वञ सिर्फ मिल्कियत जे करे नथो परणाए ख़बर आहे नथो परणाए न्याणी हक़ वठनि न्याणियूं निमाणियूं अथव चार शयूं रहमत न्याणी भी रहमत मेहमान भी रहमत न्याणी भी रहमत मेहमान भी रहमत बरसात भी रहमत ये चार शयूं रहमत न्याणी मेहमान बरसात अञा चौथी शइ थी यादि अची वेंदी इंशाअल्लाह हाँ हाँ बरसात इन्हें के लगा कॾहिं त न सोना सोना ॾिसाईंदो तूं तवजह सां ॿुधेंदो पर अलाह कंदो ईंदड़ साल ॾाढ़ी बि ॾिसंदो मां अलाए केतिरो मुंहिंजे वाइदे ॾाढ़ियूं रखियूं आहिनि मां रोंदो मां हेॾे मेड़ में वयुसि अहिड़ा अछा कपिड़ा पातल अछो पटको अछी चादर वॾी हेॾी ॾाढ़ी अची मूंसां मिलियो साईं साईं हथ में चुमी अड़े मां चयो तूं बुज़ुर्ग मौलवी अलाए पीर आना छा आहे पाऊं ॿधी बीहे मस्जिद में चयो मां तारीफ़ नथो कयां मां रोंदो
मांखे चई त ये जेका पोजीशन ॾिसेंदो न मुंहिंजी, चई हा, चई तुंहिंजे वाइज ते बिरेवली खानदान जो आहियां, सॼो घर बिरेवली आहे, पर मांखे रब सम्झनि अथई, मां तुंहिंजे दीदार लाइ अलाह कंदो इहो साम्हूं जेको चेहरो चमकेस थो न इहो बि ॾाढी वारो थींदो। हा ओ हथ कई सुभान अल्लाह, ॾाढा नथा चओ। ॿुधो 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 दोस्तो, अल्लाहु अकबर, मदीने जे मीर आमिना जे बरसात रहमत आहे, जे रहमत जो क़दुर न कयो न त पोइ अज़ाब अज़ाब न्याणी रहमत आहे। नबी से फरमाया जंहिं पेट मां पारा प्यारा न्याणी ॼमे ख़ैरुल बतन भलो पेट। हुज़ूर फरमाया लोगो माण्हू तव्हांखे पुट जे ॼमण जी मुबारक था ॾियनि, मां मोहम्मद न्याणीअ जी ॼमण जी मुबारक ॾेई पियो वञा। न्याणी ॼमे ख़ुशि थींदा, चङनि भलनि जे घर में बि हाणे मातम अथव, चङनि भलनि आहे। तव्हांजे शहर में पुट ॼमंदा त मायूं सेरा चवंदियूं न हा कयो, कहिड़ा तव्हां जुनेद बगदादी जा पुट रहो साहब रहमतुल्लाह अलैहि सही दर्जात जाते मां वाइज ते वयसि गोबरा मांखे वाइज ते वठी वरी ओॾो मायूं सेरा बि कनि। मां चयोमांसि शादीअ ते घुराए अथई ओॾो सेरा चई साईं मां हिनखे अलाह भले तूं मानी काई वाइज कर। मां वाइज कयो, क़ुरान पढ़ंदो हुनखे असर थियो, मां जो पर्दो करायो, मां हिनखे हुनजी माई का बुरको न पाईंदी। सुबुह थियो चई चंडी साईं वाइज करे वियो आहे, वठी आया त शर्मा बुरको पाए। अॻिते बिना बुरके जे नीतियां बुझे सम्झे थी, चई माना न पाईंदी मां मां चई वयुसि शहर मोटी जो अचां त विच आंगण में बाहि थी भरे। मां चयो बाक़ी छाजी बाहि बारी ते चई पिणे मेखे वारो बुरको साड़ियो शादियुनि में मुबाहिद 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 जे ॻोठ में हफ़्तनि जा हफ़्ता 15-15 ॾींहं ईगो साउंड थो हले। इहो जेको नंढो मिलंदो आहे 500 में हलणा परायूं निंडूं फिटायो, पराए पाड़े वारनि खे आज़ार कयो। अड़े तव्हांखां ख़ुदा न पुछंदो पाड़े वारनि जे लाइ निंडूं फिटाए छॾियव। ॿुध त पाण ॿुध साल खे ॿुधाए न, छो तो पाड़े वारनि खे ॿुधाए, पाड़े वारा राज़ी आहिनि, मजबूर आहिनि। मुंहिंजे पाड़े में हाणे हफ़्तो पूरो हुया, उहे त चाह मां पोइ बि माण्हू पोइ मोकिलिया न नमाज़ त पढ़ण वियो मदरसो आहे। ॿारहं ॾींहं ॼट शहर में लॾे आयो, साॻियो इहो ॼटकी चई साईं छा कयूं छोरा ईअं थोरो आवाज़ घटि था हफ़्तो होॾो राशन मिले त पहिरीं सभु हिते हेॾो ख़र्च नथो थिए। 500 रुपया रोज़ वठे थो ईगो साउंड वारो, 15 ॾींहं में पियो हलाए मोबाइल मुसलमान कदुर न कयोसीं। मींहुं वसियो, रब ॾिठो ते नथा सुधरनि। मकड़ जो असाब नाम त बि न सुधरियूं, किरोना आई त बि न सुधरिया। वरी बरसात 2 महीना पूरा लगातार 76 कलाक जेके अल्लाह जा वली दुनिया छॾे वञी जन्नत में पहुता उन्हनि त कोन बस कई। पर हिते जेके पंहिंजे पेरनि ते पावर आहिनि चुमियूं था ॾियारनि, उन बि फेसबुक ते राति जमा सगोरी मुंहिंजी बस में पाणी काए आयो न आयो फेसबुक ते चरी माना हिन खां बि कमु चढ़ी वियो त बि लड़ी न आहे। साॻा लाडू साॻा चुग ज़ानीअ सिना छॾी क्या मत सुखरा हीरे भाव भाव जी को न पोखणे मदा 500 घुरे ओरे में हेॾो भाव पाणी तो खाए, चांहि तो पिए, बे भाव त पैसा कोन त चांहि जो कोप नथो ॾेसि, पुछेसि बि नथो। क्या मत सुखरा, क्या मत इहे थींदो न वला तज़रो वाज़रतु विज़रा उख़रा, कोई का जो बार न करंदो। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबती व बनी। अल्लाह तो फरमाए अबो भी कम न ईंदो, मां कम न ईंदी, पुट कम न ईंदा, हर यारियूं भी कम न ईंदियूं। पाण ॼाण हाणे बि हुयो यारी भी कम न आई। चङनि भरनि खे फोन कयूं पिया, फोन कयो के न पिया कनि, वॾा पैसा घुरिया। तजुर्बो त रब ने न आयासीं तॾहिं उहा रहमत असाब में न्याणीअ जो क़दुरु न कंदो या सुभाणे विहारे 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 क़दुरु न कयोसि न। नबी सही फरमाया न्याणीअ खे जेको वाला वठी ॾे, कोको वठी ॾे, लटा वठी ॾे, क़यामत जे ॾियार अलाह अर्श ते ऐलान थो करे त सदके जो सवाब लिखोसि।
सदके जो सवाब लिखो से अड़े न्याणी के खाराईंदे सदको थई छोरे के न दे तभी चवंदी त मांखे वडी हेली गले जे पेटे दी मोबाइल वठी दे चंदो बा पैसा कोन चंदो वञाए तो लारीअ में तो जाए चंदो हला जो न ते व्याज ते भी खणी वठी तो जाए न वठ चवण छोरे जो हणी जो नंढो पाण हिते त मगज वाली सब बाईपास ते न्याणी ने माई वन अंधे काणे ट्रेने गला गारे हलने वाले कद निकाल जा हलन अब मां दी इज्जत रखियो थी वने न्याण के विहारे 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 चले कोई न्याणी रहमत न वो जहमत बणजी वो जहमत बणजी वई जो भले छा करे मजबूरा वो पाजे फोन पे कांटेक्ट थी कैसा भगी हली वी मुंहिंजी ॾेठ जो निकाह कंदी पोइ क़ौम जो नको कपाए वई पोइ रोड ते घुमण जहिड़ो न अली टन कमन में देर न कजाए मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे न असांखे आज़ान अची वञे त निमाज़ में देर न कजाए हिक निमाज़ कज़ा थी वई 80 साल जहन्नम में डुबी जॾहिं अल्लाहु अकबर थींदो हो मुंहिंजे मुर्शिद अली जूं अखियूं ॻाढ़ियूं चेहरो लाल वार उभा थी वेंदा या अली छो पियो ईअं करे चई अहिड़ी कोरन जो सॾु आयो अली हाज़ुरी ॾियण थो वञे अलाए सही नमूने सां ॾींदो अलाए न ॾींदो अली जनाज़ो थी वञे त दफ़न कफ़न में भी देर न कजांइ आए जनाज़े के देर कंदे त धप कंदो आए न्याणी वॾी थी वञे त परणाइण में देर न कजो आए न्याणी विहारींदो त न्याणी भी धप कंदी अरे जनाज़े जी धप पूर्ण खां बाद में पूरी थी वेंदी ख़त्म थी वेंदी जे न्याणी लज लाहे करे क़ौम जो नक कपायो रोड ते घुमण जहिड़ा न थींदासीं सदको वञास मोहम्मद सचो 1400 साल अॻ में असांखे चई वियो अल्लाह अल्लाह मेहमान भी रहमत न्याणी भी रहमत बीमारी भी मोमिन ते रहमत बीमारी भी रहमत मोमिन ते बीमारी अचे रहमत मथा चौथा नाम तसल्ला जो न असां ता कलमो पढ़ियो न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मोमिन बीमार थी पे मोमिन के बीमारी में अल्लाह मोमिन के तकलीफ दी अचे त भी अल्लाह अजर तो लिखे मोमिन मस्जिद में आयो घरों निकतो सा खुदा बख्श रास्ते में थाबड़ो आयो न अल्लाह तो फरमाए मलाको कारे तो वने जैसे नमाज ते तो वने रब तो फरमाए थाबो आयो तो नेकी लिखो कंडो लगा से नेकी लिखो हां मोमिन के बीमारी रहमत तव वे तो रसान पर थी न न बोला चंदो दियो खबर चार दिन से बीमार हला छानी गुनाह छानी वो जो ना आयो थोड़ा थोड़ा घना गुनाह थी न मोमिन ते सही ताला सा बीमार हो छा अजाब न रहमत सही सजी जिंदगी सही कारी मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह कुरान हिन इलाके में जेकर सही पढ़ण जो धंधो सेखारियो त सही कारी मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह सेखारियो पो सही की थोड़ी तकलीफ थी वई शुगर जी वो अल्लाह ताला इन्हनि पंहिंजे मान जो कफ़ारो कंदो कफ़ारो होलियां छाणी फरमाइंदो खबर मलाइको सी बाकी थोड़ा त अल्लाह चंदो थोड़ी चूड़ी हणो त सकरात वो थोड़ी चूड़ी लगंदी सकरात में सब गुनाह छाणी सही मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह जो चेहरो बीमारी में वेचारे जो सफ़ा नंढड़ो हो अलाए कीअं थोड़ा सांवरा थिया पर जंहिं साईं रहमतुल्लाह अलैह वफ़ात कयूं पोइ साईं जो चेहरो ॾिठो हुयो चोॾीअ जे चंड वांगुरु पियो चमकेसि सॼी ज़िंदगी कुरान जी ख़िदमत कई अहिड़ा बि जन्नत में न वञनि बबल बार करो जन्नती जवान अर्ज़ पियो कयां मुंहिंजा मोहतरम दोस्तो मदीने जे मीर फरमायो हक़ बख़्शरायो हुज़ूर फरमायो शादी कंदे याद चई साईं हा पाण फरमायो वञ मदीने जे ॿाहिरां मुंहिंजो वॾेरो सहाबी पागल में रहंदो थई वञी मां मुहम्मद जा सलाम ॾेसि वञी चवेसि त मुहम्मद मुस्तफ़ा मूंखे तुंहिंजी न्याणीअ जो घोट करे मोकिलियो अल्लाह वञे थो हिकु रंग सादड़ो तबियत बि सादड़ी वञी करे ग़रीब सहाबीअ वॾेरे सहाबीअ जो दरवाज़ो खड़कायो निकिरी आयो अदा सलाम अलैकुम वालेकुम
वसल्लम सुञाणो था चई हा मुझे साईं जो सहाबी अदा मुझे साईं तोखे मोकिल तोरे मोकिलियो छाजे लाइ मोकिलियो अथई साम्हूं तो चवेसि कबर जा मुसलमान साम्हूं तो चवेसि तुंहिंजे न्याणीअ जो घोट मोहम्मद मूंखे करे मोकिलियो न पैसो न पाई न शकल न रंग गरीब हाय सलाम मुझे साईं जे सहाबा के रब नबी जे सहाबा खां राज़ी थी अल्लाह अल्लाह इते जेकरे मौली अब्दुल जब्बार वाइज करे दड़े न्याणी जा हक न खाओ उतारियो सुभाणे हाफिज सादिक साहब के चवंदा मेहरबानी करे इन मुल्ला के वरी न घुराए जाए छाजे लाइ ॿियो वाइज कोन होसी ॿियो करे असां न ॿुधायूं केर ॿुधाए न्याणी जा हक खाइयो पुटनि जा हक खाइयो साल जा हक खाइयो ओड़े पाणे जा तोखे केर ॿुधाए गोपांग गोपांग के चवंदो कावड़ी दी चांडो चांडे के चवंदो कावड़ी दी हक जा आलिम हिस्से ते वेही करे हक ॿुधायूं वेंदा बन न बन बन न बन बन न बन तुंहिंजे दिल ते असर थी पियो न्याणे जो हक अदा करे रब राज़ी थी पियो अॼु सरताज जी शादी निकाह चयो मां त मदीने वारो रोज़े में राज़ी अर्श वारो अल्लाह राज़ी अरशद आए हिकड़ी सुन्नत अदा थी वई 100 शहीद जो सवाब थी आओ ऐ सहाबी तो चई यार रंग भी कोनेस भला न्याणीअ सां त सलाह कयो चई यार तूं हल त मां चाहीं थो जीअं जो घर वियो न्याणी दी चए बाबा साईं केरो अपनी मोहम्मद रसूलुल्लाह जो सहाबी या पोखणी आयो बाबा छा पियो चवे अम्मा छा ॿुधायां न्याणीअ चयो बाबा भली न ॿुध तर ते ॻाल्हाए पियो मां ॾाढा ॿुधां पई बाबा वो बाबो तो चई मन रंग कोनेसि अम्मा अखियूं नंढड़ियूं अथसि चुचड़ियूं अम्मा वार घुंडीदार अथसि अम्माड़ी अम्मा घर भी न अथसि न्याणी त न्याणी ही सहाबी त सहाबी पर उन जूं ज़ालूं उन जा बच्चा भी सुभान अल्लाह तरबियत अहिड़ी ही यार औलाद जी तरबियत कदो कर हिन क़ुरान में हिक नबी नसीहत कई बे नबी वसियत कई इहा भी तोखे ॿुधायां थो न्याणी दी चए मुंहिंजा बाबा साईं उन जे रंग खे न ॾिसियां त मोकिलण वारो केरु मुंहिंजा बाबा साईं क़ुरान न पढ़ियो अथई क़ुरान में छा आहे फ़ैसिलो कजो खणी आयो न्याणी क़ुरान थी यादि ॾियारे बाबा खे कहिड़ी आयत बि पढ़े तूबा मस्जिद में वेही करे क़ुरान ॿुधण वारो सुभान अल्लाह चओ त मां क़ुरान जी आयत पढ़ां फरमाई त वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरान अन यकून लहुमुल खियरा कई भी मोमिन जे अॻियां अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे मोटाइण जो हक़ न अथसि मुस्तरद करण जो हक़ न अथसि वञ मुंहिंजा बाबा भला जिब्रील का आयत खड़ी अथई ओ मुंहिंजा बाबा साईं मां केॾी नसीबनि वारी आहियां किन्याने जा घोट पंहिंजा पीउ चूंडनि किन्याने जा घोट पंहिंजा भाइर चूंडनि किन्याने जा घोट पंहिंजा चाचा चूंडे अचनि मुंहिंजा बाबा साईं मां सहरनि खे वेही चवंदमि हली तुंहिंजो घोट तुंहिंजे पीउ चूंडियो हो न आओ तुंहिंजो घोट तुंहिंजे चाचो चूंडे आयो तुंहिंजे लाइ घोट तुंहिंजे भाउ पसंदि कयो हो अरे मुंहिंजे भागर सां कंहिंजी रीस मुंहिंजे घोट खे ॾिसो मुंहिंजो घोट सदगो अलियास मिठे मोहम्मद पान चूंडियो आजा त चओ न सुभान अल्लाह भॼंदो तो अचे रोंदो त जो साथ लॻियो साईं जन फरमाइश कम थियो सही मां तुंहिंजो न्यापो खणी वियोसि छा चई हलता चा जवाब ॾे सही न जीअं जो वॾेरो सहाबी मस्जिद में दाख़िल थियो रोंदो पियो अचे साईं जन फरमाइश तूं वञ मुंहिंजे फ़ैसिले खे मोटाए रोई चवे थो मुंहिंजा घोर वॼाए साईं मूंखे कहिड़ी ताक़त साईं जे फ़ैसिले खे मोटायां
मुझा साईं तव्हांजो फैसलो मूंखे त क़बूल पर मुंहिंजी न्याणी निमाणीअ खे बि क़बूल चओ न सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो सदको वञोस सल्ली अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा जो ॾिसे त साहबी रोए पियो साईं जो कम त थी वई वॾे घणो पढ़ाया आहे जैसे मोकल ने गोछ वञो ॿाहिरि छो ये खिसे में तई सही पाई भी काने टको भी कोने सही शादी तो कराए लटा कानो वठा कापी कानो भरिया सही मोकल ने न पैसा वठी जाना बाबे अम्मा पाण फरमायो ए त काफर थई हा सही काफर आहे पो चई साईं बाबे के न चवंदम अमर के चवंदो मां तुझो गरीब पुट शादी तो करे उधारा दे पो ॾई वींदो साईं लिसन मुर्गन पिया वाह शफीक नबी केड़ी मां तुझी तारीफ़ कयां तू बा मस्जिद वारन के केड़ी गाल बुधाए केड़ी बुधाया ओ मदीने वारा साईं तुझी शफ़क़त बयान कया रहमत बयान कया अखलाक बयान कया सीरत बयान कया सूरत बयान कया मुझा जानी तू सीरत में आल सूरत में आल जमाल में आल कमाल में आल अखलाक में आल हुस्न में आल मुझा साईं अब्दुल जब्बार कलाक दे दबे तारीफ़ तू बा मस्जिद में कई वने खुजी वने ना 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 थियणो ही ना है डॉक्टर खालिद महमूद 50 साल बयान करे न खुदी हाय देखो साहब 7 साल बयान करे न खुदी आलिम मरी विया दुनिया छॾे मोहम्मद तुझो शान गाए गाए खुटाए न सघियो शायर ने लिखी लिखी बस खत्म थी वई कलम गरी विया पान हलिया विया तुझो शान खुटो ए शायर ए नातो खान गाए गए ए खत्म थी विया कुराना थी वियो तुझो शान न खुटो अब्दुल जब्बार के 25 साल रात जा थियन चपे चपे ते कराची का वठी कश्मीर ताईं सिंध बलोचिस्तान में सिबी ताईं लसबेलन ताईं खुस्तार ताईं मां तुझो शान बयान कयो आ न खुटो साईं भला कीअं खुटे साईं भला कीअं खुटे साईं भला कीअं खुटे कीअं खुटाया मां त तुझी शफाअत में उम्मीद रखी तुझी तारीफ़ में लफ्ज़ चई वेंदो आया ओ मुंहिंजा साईं हसान तुझी तारीफ़ पियो करे जिब्रील चयसि हसान मुहम्मद जी तारीफ़ कर अल्लाह वधाई दई मुंहिंजा साईं मां तुझी तारीफ़ कयां तो गुनाहगार शफाअत में उम्मीद रखी पियो कयो क्या बजे ॾियण जाते नबी बेज़ार हूंदा हाय प्यारा प्यारा बेज़ार हूंदा उते तू रब खां रोई असांखे जन्नत वठी ॾींदे ओ मुंहिंजा साईं तुझो शान खुटण जो न आहे भला कीअं खुटे रब चयो वरफ़अना 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 लक ज़िक्रक मुंहिंजा ते बरमा तुझो ज़िक्र बुलंद कयो शान बुलंद कयो कलमे में अज़ान में तकबीर में निकाह के खुतबे में तहियात में जिते मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र जिते मुझी यादगिरी उते तुझी यादगिरी ओला खानी ओभर ताईं उत्तर खानी दक्षिण ताईं ज़मीन खानी आसमान ताईं जाते खुदा जी खुदाई आ उते मोहम्मद करीम जी मुस्तफ़ाई आ पान फरमायो न यार न साईं जी कचहरी मोहम्मद करीम जे कचहरी में सखी वेठा अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो सखी यारे गार मथे महीने में वाइदो रखंदो अबू बकर जो शान बयान कर अबू बकर जो शान मुझी 50,000 फीस न
यारे गार जो जिक्र कया अबू बकर सब खां पहिरियां कलमे पढ़ण वारो अबू बकर सिद्दीक, सब खां पहिरियां हिजरत करण वारो अबू बकर सिद्दीक। यार खुदा जी ज़ात जो कसम खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ करण वारो पहिरें नंबर ते अबू बकर सिद्दीक। ज़कात जा इनकारी थी बीठा, पहिरियों तलवार जिहाद जी खणण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक। साईं जन मक्को छड़े मदीने आया पहिरियां अबू बकर सिद्दीक। यार नज़र कर गार में गंढ, मदीने में गंढ, ओद में गंढ, बदर में गंढ, हज़र में गंढ, सफर में गंढ, हिजरत में गंढ, गार में गंढ। अज नज़र कर त मुस्तफ़ा करीम सां मज़ार में भी गंढ सुतो पयो। परवाने को चराग, बुलबुल को फूल बस, परवाने को चराग, बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। नमाज अच्छी, रोजा अच्छा, ज़कात अच्छी, हज अच्छा, मगर में बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता। न जब तक कट मरूं सैयद यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता। बे अल्लाह वारे ही चयो अबू बकर जेके चाहिन तोखे तन जो सदाई खैर हुजे। अबू बकर जेके चाहिन तोखे तन जो सदाई खैर हुजे। परवर नीत न पाद पनाह जो जाने उन्हनि जो पेर हुजे। आए सिद्दीक वेठो, उमर वेठो, उस्मान वेठो, मुझो मुर्शिद अली सखीन जो जन सरदारा। अली अली आचो, अली अली उमर उमर उस्मान अली 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 दादा तो अली जे दुश्मन ते लख लानत। अली जे दुश्मन ते आज जेको अली के जेको अली वाला कम न करे उन ते लख लानत। अली अलिया शेरे जलिया हक जो वलिया हैदर्रा शेरे बबर्रा फाते खैबर्रा असदुल्लाह करमल्ला वजह जजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो भी हो सदो हो। गर्जी तो सुभान अल्लाह। हजरत अली अलिया अल कुरान मा अली। नबी से फरमाया कुरान तो मुझो अली ओडे बीर बात बुधायो मदीने जे मीर फरमायो क्या मजे ड्यारे मां मोहम्मद हौजे कौसर दे हुंदो। एडा अबू बकर हुंदो, एडा उमर हुंदो, उस्मान भी हुंदो। मुझो अली जने हौजे कौसर देंदो मां मोहम्मद दे हौजे कौसर देंदा। अली सा अल्लाह जो कुरान कंदो हुंदो। अली कुरान सां गॾु, अरे कुरान सां अली तव अली कुरान सां। हज़रत अली उल मुर्तदा शेर खुदा 24 कलाक मस्जिद में ईंदो हो, मस्जिद में वेंदो हो, मस्जिद में हूंदो हो, मस्जिद के बुहारी ॾींदो हो, मस्जिद सां प्यार ॾाढो हो। खुदा जी ज़ात जो कसम हुज़ूर फरमायो जेको तव्हां ॾिसो 5 वक्त मस्जिद में थो वञे तव्हां फतवा ॾियो त मोमिन आहे। मोमिन अल मोमिन फिल मस्जिद कसम के फिल्म मोमिन मस्जिद में ईंदो आहे दिल ठरी पवंदी अथसि। अल्लाह हुज़ूर फरमाया कजो हिन सां तावन कयो। सहाबा पैसा गॾु हज़रत उस्मान तो सुभान अल्लाह वॾो सखी उस्मान। हज़रत उस्मान कयूं पियो वञे यो सारा उठ माखी अचो हिकिड़े माण्हू जो साईं उस्मान अल्लाह जे नाले थोरी माखी तरी जागो था थोड़ी माखी करे
चलो जी जैसे थोड़ी दो घुराए जैसे थोड़ी दो घुरा जी उस्मान से थोड़ी बाकी ने अल्लाह जे नाल चली अल्लाह जे नाल जे घुरी दो ऐं थोड़ी सजो उठ चुका ता आयो ला मां जे तवाला टच मोबाइल ॾिनो ए चांडो जो फेसबुक ते हला तो सॼी सिंध में ख़्वार कर मोरी ला कमर मां टच मोबाइल अल्लाह हैं उस्मान उस्मान नता जो सुभान अल्लाह 600 दिरहम करो क्या मौलाना 600 दिरहम 200 दे काबिल 400 वट कणिया वही बाजार में सौदो वठी त पड़ो रात ने का ये जो बाजार में चुकाए पियो ओ जदो ऐलान थियो मदीने जी बाजार में हय्या अलल जिहाद अचो जिहाद ते अब जिहाद ते बिरयानी हलवो ओ पराठा न साहबा जने जिहाद ते साहब रिवायत दा चेतो सा व्यास सामान खपियो खार को भी खपी बटले के खार को वो ये साहबी खार का खान के पिया ये बात में जी चूसे वाली दे के पेट सा पत्थर खंदक जो मैदान बिया खोट में पेट सा पत्थर बदल हे बो जे भजिया हे अंदो होयो जनू ते साहबा जी तर्जुमानी मां कया खुदा जी ज़ा जो कसम पेट सा पत्थर बदलने वडा ट्रिक मथन खंदक दा खोटन मदीने जे चौधारी खंदक दी जंग बुधी दो छा पिया चवन वाह जा लफ्ज़ पिया चवन सुभान अल्लाह चो त ॿुधाए चौन पिया त नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा और याद चो नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा असा मिसे मोहम्मद करीम जे मथा हथ ते पई त जिहाद जी कई असा तोड़ निभाईंदा से अथ में न भजदा से वारे बाबू जे साईं जा सहाबी सगोरो वाकई तवा तोड़ निभायो उता मक्के मां हलिया मदीनो मदीने मां हलिया फिरंदा 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 इस्तांबुल में त घणियूं तुर्की में सहाबा जो कब्रूं आहिनि अफगानिस्तान में सहाबा जो कब्र हलंदे हलंदे बलोचिस्तान मस्तूग में सहाबिन सगोर जी कब्र आए तुझे सिंध में भी मुझे साईं जे साहब कदम घुमायो हले तमा ॾेखारिया सखर ज़िले में जहाने जे बरस महबूब ॻोठ जो कब्रस्तान आ उन में भी मिठे मोहम्मद जा सहाबी सगोरा सुता पिया अथई नहनुल्लज़ी बायऊ मोहम्मद अलल जिहाद मा बकीना अबदा ऐलान थियो अरे ते मोरी अब्दुल जब्बार आयो मानू चवंदा मोरी साहब दुआ कर पुट कामयाब थे भाव कामयाब थे अल्लाह अल्लाह अफसोस सद अफसोस ऐ कामयाबी जो ऐलान इन तूबा मस्जिद में 5 वक्त पियो अचे ख़बर के चप्पे चप्पे ते महले महले में 4 मस्जिदियूं मोरी साहब ऐलान थो करे रब तो चवे कर मदीने वाले से ये बुधायो अल्लाह अकबर ओ वड्डा ओ वड्डा ओ वड्डन का वड्डो अल्लाह सदई तो हय्या अल सलाह अचो नमाज ते हय्या अल फलाह अचो तमा कामयाब कयाम कामयाब ए छा कामयाबी है नमाज में अब्दुल जब्बार दुआ घुरंदो ट्रेनी या किसा निसंदो सकड़ी दुआ यानी भागो किसे में हथोड़े तो ए ते तो हय्या अल सलाह अचो नमाज ते हय्या अल फलाह ला दो चे कामयाब कयाम कुरान में भी ये बुधाए छड़े सुभान अल्लाह चो तमा कुरान पढ़ो फरमाइंदा क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन अल्लाह तो फरमा कामयाब थिया उहे मोमिन जेके नमाज में खुशू ऐं खुजू सां नमाज पढ़नि कामयाबी नमाज में कामयाबी सामे अचो साहबी लटा पे वटे
ऐलान तो याद जो चई पान जो पान के भोजे सद घर काते तई छॾ शौक़ शादीअ जो वध तलवार हल जिहाद ते वाले ए बी वसो तो भी होटल छने मस्जिद में ना दाढ़ी कूड़ा दाढ़ी न रखी गिला को गिला न छड़ी ज़ानी ज़िना न छड़ी व्याजी व्याज न छड़ियो ॾिसई दो रिश्तनि जो हया ख़तम रिश्तनि जा हया ख़तम रिश्ता खत्म थी विया हया हलिया विया खुदा जी ज़ात जो कसम सजा गुनाह ये ॾिसूं त शकीदा थियो मुनाफिक त वधी वई हसद वधी वियो साड़ वधी वियो चुगली वधी वई गिला वधी वई खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानो अल्लाह जो नालो तो हलिया जो वरी भी तो पंहिंजा दरवाजा खुलिया पिया अथव सागा लादो सागा चुगन कयो बाज़ा बाज़ा हर आंच हस्ती बाज़ा घर काफरो किबरो बुत परस्ती बाज़ा मोटिया मोटियो सानिया मोटियो चोरा मोटियो व्याजिया मोटियो शराबिया मोटियो किला खोरा मोटियो चुगल खोरा मोटियो हसद हसद कयो थई हसद तवड्डो तमाम खराब कम थव हुजूर फरमायो आओ इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब हुजूर फरमाए साड़ ये निकल के चट्टो करे छड़ी दो तव जी सुकन कारण के बाए साड़े साड़ न कजाए रीस कजाए साड़ न कजाए रीस सरताज सा कजाए सरदार बाजी शादी में कुरान जो वायस करायो साड़ न कर बल्कि रीस कर अल्लाह मुझे भी जल्दी निकाह थे कहीं न कहीं आलिम के घुराई दोसो ए या रीस कजाए इन मस्जिद में पंज बोरियों ने मांडा तोड़े या दरीस दे बाकी साड़ इन जी इज्जत ली छो इन के गाली छो इन के पैसा छो न साड़ कने देखो खत्म थी वी नहीं चुगली न गिला न कर मोटिया सानिया मोटिया ई दरगाह गए हाय बुत परस्ता मोटिया कबर परस्ता मोटिया शिरक न कर ई दरगाह ना उम्मीदी नीस्त ई दरगाह ना उम्मीदी नीस्त अगर सद बार तो शिकस्ती बाज़ आए रब तो फरमाए मोटिया मुझी रहमत माना मिन्नती 100 दफा तौबा करे भगी थई वरी भी शकीन थी मोटिया मुझे तौबा जा दरवाजा अया खुलिया पिया थई दरवाजो खुलियला मोटिया जो मता शाम थी वने मता दरवाजा बंद थी वने अल्लाह जो नालो तव अजमा साईं मेहरबान जो वाइस बुधो रहमतुल्लाह अलैह चांडे साहब जी पिया गाल कन मौलाना चांडो साहब फरमाए जो खैरपुर में एकड़ो मौलवी हो देवबंदी इस्माइल लालो वो साईं चांडे साहब ने के चयो तो शर्म हया न तो चे हेडो वडो आलिम घरी तो ने गलत तो गालाए किड़ी तकलीफ तो करे अल्लाह जो भाव न तो दे तो मां के जई सही ने खबर जो बंदे जो वडो मौलवी आ शेखुल हदीस उस्तादुल उलमा चई हा हाणे वाए जो करण आयो आ खैरपुर में छाते आयो आ चई आयो आ रेल गाड़ी ते ची वीआईपी रेल गाड़ी जो गाडो हूंदो चई ना आम ते आयो आ ची भला दे खबर है तो के मोटर कार देखणी आया नहीं ची टांगे ते टिक कंदो आयस ची हाणे वयो आ तो को खीसे में बटे तो के 50-60 हजार न थन 50-60 हजार उन जमाने में 100 रुपया बस चेहरे तो मां वञा तो मां वायदा तो कया जहाज जी टिकट थी मिले को कारण मोटर ते खणीदा वञने मोटरसाइकिलियूं कारियूं ए जहाज जी टिकट तुझो बंदे वने मोने तो शामिल
लेकिन मुझे ईमान तो मिलियो आहे चाने साहब से मुझे ईमान मिलियो आहे ठीक है तौबा कर समझा तो हक देता है तौबा कर तो मरण मत चांडो साहब सबीरवान जल्ल रहमतुल्लाह चाने साहब के चई चाने साहब चेसरे तौबा जी तौफीक ही न थई हलियो वने ओच तो सजने ये पिया फरमाए त वडे वली जी फिट लगी बराबर चांडो साहब वडो वली साइकिल जा लफ्ज़ त वडे के अल्लाह वाले जी फिट लगी जैसे ओच तो एक्सीडेंट थी पयो बूटी न मिले बूटी सा सिधो जाने मता तौबा जी तौफीक न थई बाज़ा बाज़ा हर आंच हस्ती बाज़ा मोटी अचो केॾा भी गुनाह क्या अथव अचो दरवाज़ो खुलियो पियो त अर्ज़ पियो कयां साहबी तलवार खणी छॾी शादी जो शौक़ हाँ वॾी वरताई चादर वॾी सिर हथ में तलवार हुयो सादड़ो पर जहाद जी ड्रेस पाते ते एॾो पियो ठहे ॼणो गोपांग जो सरदार थो कंहिं चयो न बाबा गोपांग जो सरदार न आहे चांडनि जो कहीं जो न बाबा कुंभरन जो मता हुजे मुझे सोहणे अली शेरे जली हक जे वली हैदर शेरे बबर चयो हे कहीं कबीले जो सरदार न तव अल्लाह जे रहमत जो मलाइका जेको तांजे नुसरत लाइ पियो अचे जिहाद कंदे कंदे शहीद थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गोद में रखियो अखियूं बंद करे फरमायो रुना भी खिलिया भी साईं रुनो छो रुनो में लाए त अंगल के जी पुट कंदो आ पी सा शादी कराए बाबा 10 साल छडे आयो मिट माइट मोहम्मद मुस्तफा से भले घराने में शादी भी थे पर शौक छडे जिहाद में आयो शहीद थियो इन जी जुदाई में मां रोई वेठो से खिलियो छो से अखियूं बूटम त अल्लाह इन गरीब जी जन्नत मुके देखारी अल्लाह फरमाए सोना ने तुझे गरीब साहबी जी जन्नत थी ॾिसां त होरा बि हो चन चन असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो वो बि चए मां खणी वञा वाले वा मुंहिंजे साईं जा गरीब साहबी हिकु छॾई 72 होर जो घोट अॼु अधु कयो त नबी साईं दीन जी ख़िदमत कंदासीं अॼु अधु कयो त उलमा सां प्यार कंदासीं घणो वाइदो रहिजी वियो हे चए थो न त जनवरी में घुराई में जमा साईं बाक़ी हितां किसे खां वरी खणंदासीं जिंदगी बाकी मुलाकात बाकी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या कय्यूम برحمتك نستغيث اللهم انك عفو كريم تحب العفو فاعف عنا या अल्लाह या रहमान या रहीम या अल्लाह सब या गुनाह माफ फरमा या अल्लाह कर्ज या कर दूर फरमा या अल्लाह रे औलाद के ने गुस्सा रे औलाद अता फरमा या अल्लाह बीमार के शिफा दे कामिल आजिल मुस्तबर नसीब फरमा या इलाहुल आलमीन अदा नसीर मन को पाक जे बुंद सरताज को बाग जे शादी के खाना आबादी बनाए अल्लाह माल में रिस्क में बरकत फरमाए अल्लाह ने के नरीना औलाद सा नवाज अल्लाह ने दी घरवाली मुर्सली कोट दी ईमान में मोहब्बत हो जी जनाब आदम अलैहिस्सलाम डाली हवा दी हुई कि मुझे सोने अली मुर्तजा अम्मा फातिमा साहबी कि मुझे बिच मोहम्मद करीम अम्मा खदीजा अम्मा आशा साई अल्लाह सभी मुसलमान ने बचन के खुशू नसीब फरमा या अल्लाह तुम्हारी मुसीबतों दूर फरमा या अल्लाह सने मुल्क की हिफाजत फरमा शिरक का बचाए कुफ्र का बचाए बेखयाई कुरान का बचाए या अल्लाह या रहमान या रहीम दुनिया के दरसा जाती पैरी थी एड़ो करुण करना तो जो मेड़ खड़ी वजो अल्लाह दा गुनहगार हुयो असन जे हाल कार बतुआ के ओ मुजा मौला करीम तू मेहरबानी कर असन जे गुनाह के पर्दो दे अल्लाह इन्नका अल्लाहुल गयूब वसत्तारुल उयूब इन्नका अल्लाहुल गयूब वसत्तारुल उयूब वगफ्फारुस ज़ुनूब जे हिदे तकियो ते क़यामत ने आले ढक जा अल्लाह नबी से जे दीन जी खिदमत करने की तौफीक अता फरमा अल्लाह तो जो कुरान पढ़ूंगा अल्लाह चप्पे चप्पे दे वाइज कयूं अल्लाह सके इखलास नसीब फरमा
अल्लाह वॾाईअ खां बचाए, तकब्बुर खां बचाए, गुरूर खां बचाए, मां खां बचाए। अल्लाह सब कुछ तुझे हवाले है। रब्बिया तौफीक तो बख्शिया कुरान पढ़ण जी। अल्लाह ये नेमतूं असां खां न खस जाए। अल्लाह पढ़ण घड़ीअ ताईं कुरान ओ मुंहिंजा मौला करीम भरी जमायत में तू मस्जिद में मां दुआ पियो घुरां। अल्लाह असांजे हिन अमल खे क़बूल फरमाए। अल्लाह असांखे शहादत जो मौत नसीब फरमाए। अल्लाह शहादत जो मौत नसीब फरमाए। अल्लाह शहादत जो मौत नसीब फरमाए। अल्लाह ता सभी के मक्के मदीने ज़ियारत नसीब फरमाए। अल्लाह तू बीमारन के शिफा दे। मुझे इस्म आज़म दे मुहाबे मेरी जहान जो भलाई नसीब फरमाए। मेरी जहान के बुराई तकलीफों का बचाए। ए अल्लाह ये दुनिया में इस्लाम सा ईमान सा ihsan kamil yakin asa khatum bil khair de दुनिया में राह इस्लाम जरा दुनिया में गुराई कलमे सा गुराई सब सलात करो दुआ कबूल दे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सल्लल्लाहु तुनजीना बिआमिल जमील व अलफाज व तक़दी लना बिआ जमील हाजात व तुतहिरना बिआ min जमील सय्याद व तरफउना बिआ इंदक व तुबल्लिगुना बिआ अक़सल ग़ायात min जमील खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नक अला कुल्लि शैइन क़दीर व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही अजमईन व बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।